शक्कर स्मार्ट ट्रेडर्स पारां शक्कर में मुल्क में वधंदड़ महांगाई, तेल जी क़ीमतुनि में वाध, बिजली जे अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ एहतजाज जी कॉल ॾिनी वई। उन एहतजाज जी कॉल जी मोट में शक्कर शहर जी सराफ़ा बाज़ार मुकमिल तौर ते बंदि रही, उन समेत मुख़्तलिफ़ बाज़ारूं पिणु बंदि रहियूं। असां सां गॾु मौजूदु आहे शक्कर स्मार्ट ट्रेडर्स जो सदर हाजी जावेद मेमन साहब। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जावेद साहब, शक्कर में मुकमिल तौर ते शटर बंदि हड़ताल रही, तव्हां ऐलान कयो हुयो, हींअर के तव्हां सां इंतज़ामिया में को राब्तो कयो आहे, को सिलसिलो थियो आहे? कुछ भी अड़ी का ॻाल्हि न आहे। मरकज़ी तंज़ीम ताजरान पाकिस्तान जो नाइब सदर मां उन हवाले से पूरे पाकिस्तान में अॼु स्ट्राइक जी कॉल ॾिनी वई आहे, तंहिंजे करे शक्कर में बि उनखे असां बंदि कराई आहे। ऐं उहो बाज़ार बंदि जे अलावा तव्हां ॾिसो ॿियो को इन में न आहे। वापारियुनि जे हुकूक जे लाइ हे निकिता आहिनि सभु, जेके बिजली बिलनि में 50 क़िस्म जो जेके टैक्सिस आहिनि, असां चऊं त उहो ख़तमु करण में अचे। हिन जे अलावा जेके बिजली बिलनि में ॾींहुं ब ॾींहुं वाध अचे थो, असां चऊं त उहो ख़तमु थियण में अचे। पेट्रोलियम मसनूआत में पेट्रोलियम ॾींहुं ब ॾींहुं बम जेके किरनि था, उहो ख़तमु थियणु घुरिजे। पेट्रोलियम मसनूआत ॾींहुं ब ॾींहुं महांगाई वधंदी वञे थी, असां चऊं त उहो ख़तमु थियण में अचे। असांजो ॿियो कुझु बि न आहे, असां सिर्फ़ु इहो ई चऊं था अलाह करे महांगाई ख़तमु थिए ऐं आवाम खे रिलीफ मिले। तव्हांखे जेका मोट मिली आहे हड़ताल जे, ॾिसो हिन महिल बि असां इहो ई चऊं था मोट तमामु असांखे पूरे पाकिस्तान में जिते किथे सभु जॻहियुनि ते सुठी मिली आहे। ऐं इंशाअल्लाह असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हे पहिरियों स्ट्राइक जो न आहे। अगर हुकूमत पंहिंजा अगर न समझी या अजां बि अकल जा नाखून न वरिता, तो असां इंशाअल्लाह ताला इहे सिलसिलो अॻिते वञी करे अञा जारी सारी